ही त रब से इंसान जे मथा केडी मेहनत पियो करे। वलक़द ख़लक़नल इंसान मिन सुलालतिन मिन तीन, मां वजंदड़ मिट्टीअ मां इंसान खे ठाहियो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाया सुम्मा ख़लक़नन नुतफ़त अलक़तन फ़ख़लक़नल अलक़त मुज़ग़तन फ़ख़लक़नल मुज़ग़त इज़ामन फ़कसौनल इज़ाम लहमा सुम्मा अंशअनाहु ख़ल्क़न आख़र फ़तबारकल्लाहु अहसनुल ख़ालिक़ीन। मां अल्लाह पानी जे कतरे में आहे को इंजीनियर, आहे को साइंसदान जेको पानी जे कतरे मां इंसान बनाए। अल्लाह से जी चैलेंज आहे। अज काठी जा बुत ठाहींदे, मिट्टी जा ठाहींदे, लोह जा ठाहींदे, पितल जा सोन जा ठाहींदे, लेकिन मुर्दो त बनाए सघी थो, बोतो बनाए सघी थो, मगर पानी जे कतरे में इंसान पैदा नथो करे सघी। रब्बुल फसुम्मा ख़लक़नन नुतफ़त अलक़तन फ़ख़लक़नल अलक़त मुज़ग़तन फ़ख़लक़नल मुज़ग़त इज़ामन फ़कसौनल इज़ाम लहमा। मां अल्लाह पानी जे कतरे के उहो पानी जो कतरो जेको मां जे इन औरत जे रहम में करार वठंदो आहे, उन जगह ते मां रब इंसान तोखे कीअं पैदा कयो आहे। तूं पहिरियों तब 40 ॾींहं जेको आहे उन पानी जे कतरे के 40 ॾींहं रहण ॾींदो हा। वरमाए 40 ॾींहंनि खां बाद में ॾिसो अॼु असां 12 खां पहिरियों यानी 20-15 ॾींहंनि खां पहिरियों पुट वठी था अचो न। अल्लाह से फरमायो ॾिसो त मां रब केतिरो त टाइम थो रोकां, तूं त सुबुह जो तो वञी शाम जो चिमकदड़ 2.5 फुट वारो पुट वठियो थो अची ब्लैक मेल ते। हाय 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 हाय। अल्लाह से फरमायो उन पानी के मां 40 ॾींहं जेको आहे उन औरत जे रहम में रखंदो आहियां 40 ॾींहं। सुम्मा ख़लक़नन नुतफ़त अलक़तन फ़ख़लक़नल अलक़त मुज़ग़तन फ़ख़लक़नल मुज़ग़त इज़ामन फ़कसौनल इज़ाम लहमा। 40 ॾींहं पानी जे कतरे के मां अल्लाह उनखे तब्दील कंदो हां, वरी छामे रत में तब्दील कंदो हां। पहिरियों पानी पोइ रत, वरी रत 40 ॾींहं रहंदो आहे, वरी 40 ॾींहंनि खां पोइ वरी मां अल्लाह हुनखे गोश्त जो लोथड़ो बनाईंदो हां। वरी गोश्त जो लोथड़ो बनाए करे उनमें मां अल्लाह हड्डियूं बनाईंदो हां। वरी मां अल्लाह उन में हड्डियूं बनाए करे उन हड्डियुनि जे मथां गोश्त चाढ़ींदो आहे लहमा। पानी मंझां रत, रत मंझां लोथड़ो, लोथड़नि में हड्डियूं, वरी उनजे मां मथां चमो चाढ़े मां अल्लाह उनखे जेको आहे सो फूकींदो, रूह फूकींदो आहे, अंदरि साह विझंदो हांसि। जॾहिं साह विझंदो आहियां त साह विझण खां पहिरियों मां अल्लाह छा कंदो हां, पानी थी वियो, रत थी वियो, लोथड़ो थी वियो, लोथड़े जे गोश्त में हड्डियूं ठही वियूं, हड्डी जे मथां चमड़ो ठही वियो, चमड़ो ठही वियो। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाया सुम्मा ख़लक़नन नुतफ़त अलक़तन फ़ख़लक़नल अलक़त मुज़ग़तन फ़ख़लक़नल मुज़ग़त इज़ामन फ़कसौनल इज़ाम लहमा। गोश्त जो लोथड़ो ठाहियमि, लोथड़े जे मथां जेको आहे लोथड़े जे अंदरि मां हड्डियूं फिट कयूं, हड्डियुनि फिट करण खां बाद में मूं तव्हां जे मथां चमड़ो चाढ़ियो। हाणे ॾिसो रब सॼी केॾी फिटिंग आहे। रब से फरमाए चयऊं त मां जे पेट जे अंदरि हूंदो आहे, मां अल्लाह खे जेकी पसंदि हूंदी आहे, जेको मूं रब खे पसंदि हूंदी आहे, मां अहिड़े तरीक़े सां इंसान जी अंदरि बनावट कंदो हां, फिटिंग कंदो हां। जंहिं जगह ते सोनो लॻंदो ही मां उते तुंहिंजे सोने हुअण जी फिटिंग कंदो हां। जंहिं ते तूं मां जे पेट जे अंदरि हूंदो ही का ॿाहिरों शइ मटीरियल कोन आणींदो हां, न मूंखे घुराइण जी ज़रूरत हूंदी आहे। ऊंदा आहिनि जे अंदरि जेको आहे मां रब फिटिंग कंदो हां। जेकॾहिं तोखे जेतिरियूं इंसान तोखे चेहरो मूं ठाहियो, जॾहिं चेहरो ठाहियुमि त उन में तुंहिंजी सुहिणी रौनक रखियमि। जंहिं जगह ते अखियूं फिट करणियूं हुयूं ऐं जंहिं वक़्त में मूं रब खे उहे अखियूं सुहिणियूं पियूं लॻनि, मां उते
फिट कयूं मैं जंहिं जगह ते तुंहिंजो नक सुहिणो पियो लॻे मां रब उते नक फिट कयो मैं जंहिं जगह ते तुंहिंजा कन सुहिणा पिया लॻनि मां रब उते फिट कया मई जंहिं जगह ते तुंहिंजी सुहिणी रौनक टे पई त मां अल्लाह उते तुंहिंजी फिटिंग कई मैं ज़बान जी फिटिंग कई मैं दंदनि जी फिटिंग कई मैं ही पूरे वजूद जी वायरिंग कई मैं छो जो वायरिंग अहिड़ी कई मैं रत यानी रत जूं रगूं जुदा कयमि अखि जूं जुदा कयमि ॿुधण जूं जुदा कयमि तुंहिंजे दिलि जूं जुदा कयमि मां रब सी अॻिन सॼी फिटिंग करे मूं तका पूरो मां जे पेट में ख़ल कयो आहे फतबारकल्लाहु अहसनुल खालिकीन अल्लाह से फरमा मां तोखे पूरो जो पूरो सुठो बेहतरीन पैदा कयमि इंसान जंहिं में इंसान पैदा थींदो आहे मां जे पेट जे अंदरि आहे मां जे पेट खां ॿाहिरि निकिरंदो आहे बिस्तरो उनखे कोन हूंदो आहे ॻाल्हाइण उहो कोन सिखी सघंदो आहे ज़बान मूं हाय हाय वाह बि कोन कंदो आहे सिर्फ़ु रोअण खां अलावा रब साईं फरमा हाणे तूं ज़रा तवजह कजां बचे ॾे निहार पहिरियों तूं पंहिंजे वजूद ॾे निहार वइन तउद्दू निअमतल्लाहि ला तुहसूहा इंसान पंहिंजे वजूद जे निहार त सही पंहिंजूं अखियूं बंदि न कर पर पंहिंजे वजूद रे हीअं करे निहार मां तुंहिंजे वजूद जे अंदरि मूं रब केतिरियूं सारियूं नेमतूं फिट करे छॾियूं आहिनि